स्टेज ते मौजूद सिंधी ॿोली इल्म अदब जा आशिक, सिंधी ॿोली इल्म अदब जा आलिम, बेहतरीन अदीब, दानिश्वर, शाइर पिंडाल में मौजूद समूरी सिंध का कई आयल असांजा बेहतरीन अदबी सफ़र जा साथी जीए सिंध जीए सिंधी ॿोली। सब खां पहिरीं तव्हां टिखड़ पब्लिकेशन जे सरवाण मोहतरम अब्दुल फ़तार आकाश टिखड़ाई, इमरान हफ़ीज़, साजिदुल्ला, मामा ज़िया, फैज़ुल्ला समेत समूरनि दोस्तनि खे दिलि जे गहराई सां मुबारकबाद पेश करियां थो, जिन न रुगो इनाम टिखड़ाई जे किताब जी छपाई जे हवाले सां आकाश टिखड़ाई जे साजियत तौरु कमु कयो ऐं अॼोकी इन तक़रीब जे इनकाद जे हवाले सां सभिनी दोस्तनि जे महिनतुनि खे जस ॾींदो हलां। ऐं सम्झां थो अॼोकी तक़रीब जे हवाले सां इनाम टिखड़ाई जो नालो सिंधी शाइरी जे हवाले सां, सिंधी ॿोली जे हवाले सां कंहिंखां बि कुझो कोन्हे। इनाम हिकिड़ो बाग अमीर इंसान हो, इनाम हिकिड़ो कमिटेड शाइर हो, इनाम कमिटेड अदबी वर्कर हो ऐं असांजे लाइ फ़ख़ुर जो सबबु इहो आहे। इनाम न रुगो सिंधी अदबी संगत ज़िले हैदराबाद जो राब्ता सेक्रेटरी रहियो, सिंधी अदबी संगत शाह टनो मोहम्मद खान जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते उन इंतिहाई महिनत ऐं जाखोड़ी वर्कर तौरु पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं उन शाइरी जा ख़ूबसूरत वाहड़ वाया। मूंखे जेको कुझु ॻाल्हाइणो आहे उहो हिन किताब जे तारुफ़ में ई लिखियलु आहे, इनाम जी ज़िंदगी जो जेको बि ख़ाको आहे। ऐं आउं सम्झां थो त इनाम टिखड़ाई असां खां विछड़ियो ज़रूरु आहे पर असां खां विसरियो कोन्हे। ऐं टिखड़ जी हिन इल्मी अदबी सरज़मीन ते अॼु असां सभिनी गॾिजी इनाम खे तोड़े जो 4 साल असां खां विछड़ंदे गुज़री विया आहिनि। ऐं आउं सम्झां थो उन्हनि 4 सालनि जूं जेके सिकूं आहिनि उहे ई प्रोग्राम त कोन थो लाहे सघे, पर असां सम्झूं था त इनाम जो जेको असां ते कर्ज़ हो ऐं असां ते जेको फ़र्ज़ु हो उन में आकाश सरवाणी वारो किरदारु अदा कंदे इनाम जी जेका अणछपियल शाइरी हुई उनखे हिकिड़े ख़ूबसूरत मसौदे जो रंग ॾिनो, दड़नि जी मिटी, सिंधूअ जो पाणी। ऐं सम्झां थो इनाम जे तख़युल जे हवाले सां, इनाम जे तख़लीक़ जे हवाले सां, इनाम जे ख़यालनि, एहसासनि ऐं जज़्बनि जे हवाले सां संदसि उहे समूरा ख़याल इन किताब में मौजूदु आहिनि। ऐं यकीनन ही किताब सिंधी अदब में, सिंधी शाइरी में पंहिंजे दौर जे हवाले सां, इनाम जी यादि जे हवाले सां, इनाम जे हमअसरनि जे हवाले सां हिकिड़े ख़ूबसूरत किताब जो वाधारो आहे। समूरनि दोस्तनि जी महिरबानी, खोड़ सारा असांजा मुक़ररु दोस्त आहिनि सॼी सिंध मां, जेके बि शाइर दोस्त आयल आहिनि ऐं उन्हनि खे हिकु दफ़ो ॿीहर सिंधी अदबी संगत जे तरफ़ां भलीकार चवां थो, टिखड़ पब्लिकेशन जे तरफ़ां दिलि जे गहराइनि सां भलीकार चऊं था। हिन खां पोइ असांजे मुशाइरे जी नशिफ़्त आहे ऐं मोहरत जी नशिफ़्त खां पोइ मुशाइरो शुरू थींदो। सॼी सिंध मां जेके शाइर दोस्त आया आहिनि, के दोस्त इनाम खे यादि कंदा, के मुशाइरे में पंहिंजे तख़लीक़ी जोहर खे जरकाईंदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। जीए सिंध जीए सिंधी ॿोली।